الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألم نجعل له عينين ولسانا وشفتين وهديناه النجدين فلاقتحم العقبة وما أدراك ما العقبة فك رقبة أو إطعام في يوم ذي مسغبة بسم الله الرحمن الرحيم. ألم نجعل له ولسانا وشفتين ألم نجعل له عينين ولسانا وشفتين وهديناه النجدين فلاقتحم العقبة وما أدراك ما العقبة ألم نجعل له عينين ولسانا وشفتين وهديناه النجدين فلاقتحم العقبة وما أدراك ما العقبة فك رقبة أو إطعام في يوم ذي مسغبة بسم الله الرحمن الرحيم والعصر إن الإنسان لفي خسر
والعصر إن الإنسان لفي خسر إلا الذين آمنوا وعملوا الصالحات وتواصوا بالحق وتواصوا بالصبر صدق الله العظيم. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जेको महिरबान ऐं निहायत रहम करण वारो आहे। नाज़रीन, प्रोग्राम बरकत रमज़ान में धरती टीवीअ जी इफ्तार ट्रांसमिशन जी बाक़ाइदा शुरूआत थी वई आहे ऐं शुरूआत कईसीं तिलावत क़ुरान पाक सां, जेको कारी हाफ़िज़ सुहेल साहब पैसर अंजाम ॾिनो। गुज़िश्ता गुनाहनि जे माफ़ीअ जी तलबगार ऐं आईंदा गुनाह न थियण जी ख़्वाहिशमंद मां बाख पीरज़ादा अवां सभिनी खे जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि ऐं हिन सेट ते जेके बि मौजूदु हाज़रीन आहिनि उन्हनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। अॼु ख़ैर सां 17हों रोज़ो आहे ऐं 17हें रोज़े जे हवाले सां हिकु ख़ासि ॾींहुं आहे। अॼु जे ॾींहं जी हिकिड़ी वॾी फ़ज़ीलत आहे, छो त ॿ अहम वाक़िआ जेके इस्लाम जी तारीख़ में पेश आया आहिनि से अॼोके ॾींहं ते थिया हुआ, जंहिंमां हिकु जेको सभ खां वॾो इस्लामी तारीख़ जो जेका मां सम्झंदसि त मुआजिज़े वारी ॻाल्हि आहे त जंग बदर जो ॾींहुं जेको हो अॼोके ॾींहं ते हो जंग बदर अॼु थी हुई, जंहिंखे योम फ़ुरक़ान बि चयो वेंदो आहे। योम फ़ुरक़ान जे चवण जो मक़सदु असल में इहो आहे, उनजो मतिलबु इहो आहे त फ़र्क़ु करण वारो भलाई ऐं बुराईअ में। हिन करे ई अॼु जेको मुआजिज़ाणी हिकिड़ो मां सम्झंदसि त हिकिड़ी कामयाबी थी हुई मुसलमाननि जी, जिते सिर्फ़ु हौसलो, अक़ीदत ऐं यकीन जी जेका आहे बेसिस ते उहा जंग असां मुसलमाननि जेका आहे उहा खटी हुई, जंहिंमें यकीनन जेका सरबराही हुई उहा हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुई ऐं जेके बि असहाबा कराम उन जंग में उन्हनि सां साथ उन्हनि ॾिनो हो, जेके टोटल 313 ॼणा हुया, उन्हनि सभिनी जो पुख़्तो यकीन, ईमान, मोहबत ऐं ईमान ऐं इस्लाम ते जेको यकीन हुयो उन जी वजह सां हुयो ऐं उन जे करे ई इहा जंग जेका आहे खटी वई, छो त मुखालिफ़त में जेके काफ़िर हुया से 1000 खां बि मथे हुया, त उन्हनि जो अंग वधीक हुयो ऐं मुसलमान जेके बि सहाफ़ी हुया ऐं जेके बि असहाबा हुया उन्हनि जो जेको अंग हुयो सिर्फ़ु 313 हुयो। पर उन बावजूद बि इहो मौजज़ो थियो त उहा जंग खटे वरिती ऐं उन में फ़तह हासिल थी। इहो चयो वेंदो आहे त रब पाक पाण चयो हो त तव्हां सिर्फ़ु जेको आहे नियत कयो ऐं इन मैदान में अॻिते वधो, मां तव्हांजो साथ ॾींदुसि। ऐं इहो बि चयो वियो आहे त 3000 खां बि वधीक मलाइक फ़रिश्ता इन जंग में अलाह पाक जी तरफ़ां मोकिलिया विया ऐं इहा हिकिड़ी जॾहिं चइबो आहे त अलाह साईं जॾहिं जंहिंजी मदद करे त उनखे केर बि रोके नथो सघे ऐं कामयाबु थियण खां उन जी राह में का बि रुकावट नथी अची सघे। उहा जंग जे इस्लाम जी तारीख़ मटे छॾी ऐं इस्लाम में अञा जेको आहे भरपूर तरीक़े सां हिकिड़ी ख़ुशीअ जी हिकिड़ी लहर आई जॾहिं कामयाबु थी करे आया। उहे 313 माण्हू उहे आहिनि जंहिंखे अलाह पाक पाण साफ़ साफ़ इहो चयो आहे त इहे बख़्शियल माण्हू आहिनि, छो त उन्हनि उन वक़्तु हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ ॾिनो ऐं जॾहिं त पाण वटि सिर्फ़ु मां सम्झंदसि त टोटल 313 मुसलमान हुया ऐं 70 ऊठ हुया ऐं कुझु चंद तलवारूं हुयूं ऐं इन बेसिस ते उन्हनि इहा जंग विढ़ी ऐं इन जंग खां अॻु में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजे असहाबे कराम खां फ़रमायो त तव्हां सिर्फ़ु 313 आहियो ऐं काफ़िर जेके मुखालिफ़ आहिनि जिन सां असां जंग विढ़ण वञूं था पिया उहे हज़ारनि जी तादाद में आहिनि, त तव्हां पाण फ़ैसिलो कयो छा तव्हांजो इरादो आहे। जेके मूंसां गॾु आहिनि से बिस्मिल्लाह, जेके न आहिनि उन्हनि खे मां का शिकायत कोन कंदसि, उहे आज़ादु आहिनि, उहे घर मोटी वञी सघनि था। ऐं उन मां सभ खां अॻु में जेके मां सम्झंदसि अबू तालिब आया ऐं उन्हनि चयो त असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं असांखे जेको आहे बिल्कुलु यकीन आहे ऐं तव्हांजे सिर्फ़ु हिकु हुक्म जो चवण जी देरी आहे ऐं असां पंहिंजी जान बि हाज़िर कंदासीं। इहो जेको जोश ऐं वलवलो उन
वक़्तु उन्हनि 313 माण्हुनि में हुयो जे इहो साबित कयो त उहे उन हज़ारे खां बि वधीक ताक़तवर थी साबित थिया। इन खां अलावा जेको अॼु जंहिंखे चयो वञे थो त 17 रमज़ान आहे, अॼु हिकिड़ो ॿियो वॾो वाक़ियो जेको पेश आयो उहो आहे त उम्मुल मोमिनीन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर वारी जेका उन जी अज़ीज़ हुई, उन जी दिलि वटा हुई, उन जे सभिनी घर वारनि मां हज़रत बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो बि अॼु विसाल जो ॾींहुं आहे। इन हवाले सां अॼु जी महफ़िल ख़ासि आहे ऐं हीअ ट्रांसमिशन जेका तव्हांजे अॻियां पेश कई वञे थी इन में मूं सां गॾु साथ हूंदो ज़ीशा नज़र जो। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम देखने और सुनने वालों को ज़ीशान अज़हर की जानिब से प्यार भरा सलाम। जैसे कि आज 17 रमज़ान मुबारक है और बाख पीरज़ादा ने आपको बताया कि आज का दिन ग़ज़वा बदर के लिहाज से बहुत अहम है। आज का दिन वो है जब फ़तह मक्का मुसलमान जो हैं मक्का के उनको फ़तह हासिल यानी दीन इस्लाम का बाल बुलंद हुआ। 313 का लश्कर और दूसरी जानिब 1000 से ऊपर मुखालिफिन, और उस सूरत में जब आप जंग जीते तो ये एक मौजज़ा है कि अल्लाह तबारक व तआला ने फ़रिश्तों के ज़रिए मुसलमानों की मदद की। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वो एक हम आम फहम ज़ुबान में कहें कि द बेस्ट स्ट्रैटेजी प्लानर जो थे, यानी स्ट्रैटेजीज़ जो प्लान करते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थे। आपने अल्लाह तबारक व तआला से दुआ की और सब ने मिलकर इस जंग को जीता जो कि संगे बुनियाद है दीन इस्लाम की। इसी के साथ आज का दूसरा जो बाब है वो है अम्मा आयशा सदीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो से कि आप नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की चहीती बीवी थी। आप वाहिद बीवी थी जो कवारी थी और उम्र में बहुत फ़र्क था। यहाँ से हमें ये तरगीब भी मिलती है कि बीवी के लाड उठाना आप पर फ़र्ज़ है कि एक वाक़या है नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब अम्मा आयशा के हुजरे में थे तो बाहर से कुछ तमाशबीन की आवाज़ आई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जब दरवाज़े के उस पार झांका तो कुछ तमाशा या करतब दिखाने वाले करतब दिखा रहे थे। चुनाचे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हज़रत आयशा सदीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो की तरफ देखा और पूछा कि आयशा क्या तमाशा देखोगी? तो अम्मा आयशा ने अपना सर झुका दिया। तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरवाज़े के सामने खड़े हुए और आपने उनकी पुश्त के पीछे से वो तमाशा देखा। इसी के साथ साथ इस चीज़ पे हम आयशा के हवाले से कुछ अहम बातें जो कि आप सबको पता है लेकिन एक दफ़ा रिकॉल करना ज़रूरी है कि हज़रत आयशा सदीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो रोहे ज़मीन पर सबसे बड़ी वो हस्ती थी जिन्होंने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साथ बहुत ज़्यादा फाके काटे। हज़रत आयशा तमाम औरतों की तरबियत यानी उन पर फ़र्ज़ थी और इसी के साथ कुरान मजीद में 17 आयतें आप पर नाजिल हुईं। हज़रत आयशा सदीक़ा की अज़मत और तहारत के लिए सूरह नूर में इसकी शहादत दी गई। तो इससे हमें ये चीज़ मिलती है कि हमारी अम्मा आयशा सदीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो का वो किरदार जो कि हर एक को निभाना चाहिए। आप नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साथ एक दफ़ा रोटियां लगा रही थी। यहाँ से भी पता चलता है कि नाज नखरे उठाना आपकी बीवी का आप अगर उठाते हैं तो कोई मज़ायका नहीं है कि आप रोटियां लगा रही थी और आपने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से कहा कि एक रोटी आप भी लगाएं। तो चुनाचे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने रोटी लगाई, लेकिन क्या शान है मेरी मुस्तफ़ा की कि आग ने उस रोटी को छुआ नहीं और जब सारी रोटियाँ पक गईं वो रोटी जो है वो वहीं से वहीं थी। तो जब हज़रत आयशा सदीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो ने कहा कि रोटियां तो सब पक गई लेकिन ये रोटी नहीं पकी, तो उस पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा कि जिस आटे को या जिस चीज़ को मैं हाथ लगा दूं उस चीज़ को आग छू भी नहीं सकती। सुभान अल्लाह। इसी के साथ महफिल को आगे बढ़ाएंगे और बाक कौन कौन है हमारे साथ आए? जी, असां पंहिंजे महिमाननि जी तरफ़ ज़रूरु वेंदासीं, पर इन खां अॻु में मां ॿुधाईंदी हलां त इहा जेका ख़ासि महफ़िल अॼु जेका अहम ॻाल्हियुनि ते असां ॻाल्हाईंदासीं ऐं बरकत रमज़ान जी जेका ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो इन में तावन आहे टपाल मेज़बान चांहि वारनि जो। टपाल मेज़बान वारनि जो चवणु आहे त सिंध जी नंबर 1 चांहि आहे ऐं हर दिलि अज़ीज़ आहे, हर इंसान इनखे पीए थो, हर उमिरि जो माण्हू जेको आहे उहो टपाल मेज़बान जी चांहि खे इंजॉय कंदो आहे। ऐं इहा ख़ासि बरकत रमज़ान जी ट्रांसमिशन बि तव्हांजे अॻियां पेश कई वई आहे त उन में तावन टपाल मेज़बान वारनि जो आहे। इन्हनि जो चवणु आहे त इन्हनि जी ख़ुशबू, इन जो रंग, इन जो ज़ाइक़ो इनखे बि हर चांहि खां मुनफ़रिद बणाए थो। ऐं चांहि पीअण वारा माण्हू जंहिंखे असां चांहि जा मवाली चवंदा आहियूं उन्हनि खे बि ख़बर आहे त टपाल मेज़बान खां सवाइ मज़ो न ईंदो आहे। छो त हिकिड़ो चांहि जो मतिलबु इहो आहे जॾहिं असां चांहि पीअंदा आहियूं ऐं नॉर्मली इहो सोचियो वेंदो आहे त इंसानु चुस्त थी वञे,
उनजो मूड सुठो थी वञे ऐं अगरि निंड अचे थी त मतिलबु निंड न अचे ऐं उन हिसाब सां माण्हू सुजाग थी पवे त जीअं ई अफ़्तारी थींदी आहे अफ़्तारीअ खां पोइ माण्हू अफ़्तारी कंदो आहे रोज़ो खोलींदो आहे त निंड अचणु शुरू थी वेंदी आहे हैवी फील थियणु शुरू थी वेंदो आहे त अफ़्तारियुनि में बि अफ़्तारी करण खां पोइ इंसानु जॾहिं चांहि पीए थो त पोइ माण्हू चुस्त महसूसु कंदो आहे इन करे टपाल मेज़बान नंबर 1 चॉइस आहे शहरियुनि में बि टपाल मेज़बान जी चांहि पी वञे थी ऐं सिंध में सब खां घणी पी वञे थी इन करे इन्हनि जो चवणु आहे त सिंध जी नंबर 1 चांहि आहे। बिल्कुल जी ऐसा ही है। और साथ बात अगर मैं आपको बताऊं तो उर्दू में कहते हैं हम बैठक और सिंधी में कहते हैं कचहरी। और जब लड़कों की कचहरी होती है तो उसमें ही कहा जाता है कि लुत्फ अगर है किसी चीज़ का यानी आपकी कोई बैठक का तो वो है टपाल मेज़बान, क्योंकि टपाल मेज़बान के बगैर वो महफिल वो बैठक पूरी नहीं होती। क्योंकि जब आप कुछ चीज़ सोच रहे हो तो स्टक हो जाते हैं, फिर आपको रिफ्रेश होना पड़ता है और रिफ्रेश होने के लिए टपाल मेज़बान ज़ीशान असां वटि सिंधियुनि में वरी औताक थींदी आहे, औताक थींदी आहे, उन औताक ते वेही वरी अलॻि कचहरियूं थींदियूं आहिनि। सो उन में टपाल मेज़बान बि भरपूर साथ हूंदो आहे हर कचहरी हर फ़र्द जो। ऐं अॼु बि जेको असांजी बरकत रमज़ान जी ख़ासि ट्रांसमिशन आहे त तावन आहे टपाल मेज़बान जो ऐं हींअर अॻिते वधायूं था हिन ट्रांसमिशन खे पंहिंजे महिमाननि जी तरफ़ वञूं था। मां असां सां जिन अॼु जॉइन कयो आहे हिन बरकत रमज़ान जे अॼु ख़ासि ॾींहुं आहे इन ख़ासि ॾींहं ते जेके बि महिमान ग्रामी असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि खे मुतारिफ़ कराईंदी हलां। मुफ़्ती साहिबु असांखे जॉइन कयो आहे, मुफ़्ती अबूज़र गफ़ारी साहिबु, उन्हनि खे बि अस्सलाम वालेकुम चऊं था। असांजी हिन बरकत रमज़ान जे ट्रांसमिशन में उन्हनि जी शमूलियत आहे। उन्हनि सां गॾोगॾु असांखे जॉइन कयो आहे हाफ़िज़ उमर फ़ारूक साहिबु, अस्सलाम वालेकुम। उन्हनि सां गॾु असांजे प्रोग्राम में शामिल आहिनि अहमद अली सिद्दीकी साहिबु, उन्हनि खे बि वेलकम कयूं था। ऐं उन्हनि सां गॾु सैयद महबूब अली शाह कासमी साहिबु असां सां गॾु मौजूदु आहे। हिन पासे मुंहिंजूं भेनरूं आहिनि ऐं उन्हनि खे बि मां मुतारिफ़ कराईंदी हलां। असांखे जॉइन कयो आहे एडवोकेट सबीन अंसारी आहे, इहे आहिनि लीगल एड सोसाइटी जूं मेंबर आहिनि ऐं एडवोकेट सबीन अंसारी खे वेलकम कयूं था बरकत रमज़ान जी ट्रांसमिशन में। अस्सलाम वालेकुम। उन सां गॾु जेके नाज़ खां असां सां गॾु मौजूदु आहिनि भेनरूं मुंहिंजूं उन्हनि खे बि मां मुतारिफ़ कराईंदी हलां, जंहिंमें डॉक्टर सैयदा फ़ातिमा शाह असां सां गॾु मौजूदु आहे, अस्सलाम वालेकुम। उन्हनि सां गॾु बहितरीन नाथवा आहिनि हाशमी सिस्टर्स, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे, अस्सलाम वालेकुम। बहितरीन असां वटि महिमान आहिनि ऐं अॻिते बि हिन ॻाल्हि ॿोल बि असां जारी रखंदासीं ऐं प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था। ऐं जॾहिं त हिन ख़ासि ॾींहं जे हवाले सां असां ॻाल्हायोसीं त मां चाहींदसि त असां मुफ़्ती साहिब जी तरफ़ हलूं ऐं थोरो उन खां बि पुछूं त अॼु जे ॾींहं जी फ़ज़ीलत 17 रमज़ान ऐं उन ते जेके 2 अहम वाक़िया पेश आया आहिनि हिन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल ख़बीसातु लिल ख़बीसीन वल ख़बीसून लिल ख़बीसात अत्तय्यिबातु लित्तय्यिबीन वत्तय्यिबून लित्तय्यिबात सदक़ल्लाहुल अज़ीम। तमाम घणी महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजे प्रोग्राम में मुदअ कयो। धरती टीवी ऐं उनजी पूरी टीम जो बेहद थोराइतो आहियां। तव्हां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे प्रोग्राम में महिरबानी। इंतिहाई अहम मौज़ू आहे, इंतिहाई अहम टॉपिक आहिनि 2 अॼु जी तारीख़ जे हवाले सां। हिकिड़ो आहे हज़रत सय्यदा तय्यबा ताहिरा आफ़ीफ़ काइनात उम्मुल मुमिनीन हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा जो यौम विसाल 17 रमज़ानुल मुबारक। ऐं ॿियो आहे अहम जेको ग़ज़वे बदर इस्लाम जी अज़ीम फ़तह ऐं इस्लाम जो पहिरियों मौक़ो हक़ ऐं बातिल सां जेको उहो हो यौम ग़ज़वे बदर जो मौक़ो। हाणे थोरी मुख़्तसर हज़रत उम्मुल मुमिनीन बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे मथां रोशनी विझंदासीं। सिंधी में ॻाल्हाइजे उर्दू में? सिंधी में बिल्कुलु। असां ॾिसंदड़ सिंधी टीवीअ जा अक्सर सिंधी बि आहिनि, घर जा भाती सॼी सिंध जो चैनल आहे। ठीकु आहे। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा आफ़ीफ़ काइनात उम्मुल मुमिनीन तय्यबा ताहिरा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंखे प्यार सां हुमैरा सॾींदा हुआ, हुमैरा प्यार सां। ऐं हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा उहा इस्लाम जी अज़ीम हस्ती जंहिं उहा आलिमा हुई, मुअल्लिमा हुई। 1.25 लाख हदीसूं हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा खे यादि हुयूं। हाफ़िज़ क़ुरान हुई ऐं कमो पेश 1,24,000 सहाबा इकराम उहे अम्मा आयशा सिद्दीक़ा खां फैज़याब थिया। उन्हनि वटि उहे पढ़िया, उन्हनि वटि तालीम हासिल कई।
अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा हस्ती ही जंहिंखे हुज़ूर साईं जन सां तमामु घणो इश्क़ ऐं मुहबत हुई। हुज़ूर साईं खे अम्मा आयशा सां तमामु घणी मुहबत हुई, एतिरी हद ताईं जो हदीस जे किताबनि में अचे थो त हुज़ूर सॻोर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं अम्मा आयशा हिकिड़े दफ़े खीरु पीअनि पिया। पोइ हुज़ूर साईं अम्मा आयशा खे फ़रमायो त अधु खीरु मूंखे बचाए ॾे। अम्मा आयशा अधु खीरु बचाए ॾिनो। हुज़ूर साईं फ़रमायो, हुमैरा तूं ॿुधा त तूं कहिड़ी जॻह तां खीरु पीतो आहे, मां बि उतां खीरु पीआं। वाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। जंहिं जॻह ते अम्मा आयशा पंहिंजा चप मुबारक रखी करे खीरु पीतो हो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उन जॻह ते खीरु पीतो। ऐं जेको तव्हां बि वाक़ियो ॿुधायो मानी वारो, ज़ीशान भाई ॿुधायो त मानी उन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अम्मा आयशा खे फ़रमायो त तूं छा थी करी मानी थी पचाईं, अॼु मां बि तोसां गॾु मानी पचाईंदी। इहो अज़दवाजी ज़िंदगी, घरेलू ज़िंदगी असांखे हुज़ूर साईं इस्लाम इज़ कंप्लीट कोड ऑफ लाइफ, इस्लाम मुकम्मल ज़ाबिते हयात आहे, ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो असांखे इस्लाम सेखारे थो। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा सां गॾु उहा मानी पचाई, उन मानी खे बाहि न वरितो। आयशा ही त दुनिया जी बाहि आहे, जंहिंखे मुहम्मद अरबी जी जंहिंजे मथां असरु थियो, जेको मुहम्मद अरबी जी सीरत तय्यबा ते हलियो, उनखे जहन्नम जी बाहि बि न साड़ी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अम्मा आयशा सिद्दीक़ा सां गॾु दौड़ जो मुक़ाबिलो कयूं, हिकु दफ़े खेॾण जो। इस्लाम तंग नज़र न आहे, इस्लाम वसात नज़र आहे। तव्हांखे पंहिंजे घर वारनि सां कीअं हलणो आहे, घरेलू ज़िंदगी असांखे कीअं गुज़ारणी आहे, इस्लाम असांखे ॿुधाए थो। आकाए नामदार हुज़ूर सरवरे कोनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे ॿुधायो, आयशा अचु त अॼु पाण दौड़ जो मुक़ाबिलो कयूं, डुक जो मुक़ाबिलो कयूं। अम्मा आयशा ऐं हुज़ूर साईं डोड़नि था। हुज़ूर साईं पाण ई पाण पोइते थी विया, अम्मा आयशा खे अॻिते वधणु ॾिनो। अम्मा आयशा ख़ुशि थी। हुज़ूर साईं फ़रमायो, ख़ैरुकुम लिअहली व अना ख़ैरुकुम लिअहली। तव्हां मां भले में भलो उहो आहे जेको पंहिंजे घर में भलो हुजे, ऐं मां पंहिंजे घर में सभ खां वधीक भलो आहियां। त असांखे हुज़ूर साईं जन अम्मा आयशा सिद्दीक़ा जे ज़रिए इहो दर्स ॾिनो। सहाबा इकराम असांखे ॿाहिरि जी हुज़ूर साईं जी ज़िंदगी, सहाबा इकराम असांखे ॿुधाई। घरेलू ज़िंदगी हुज़ूर साईं जन जी कहिड़ी हुई, असांखे अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा ॿुधाई। ऐं हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़रमाए थी त मूंखे अल्लाह ताला उहो एज़ाज़ अता कयो आहे जेको मूंखां वधीक, मूंखां पहिरीं ॿियो कंहिंखे बि अल्लाह ताला उहो एज़ाज़ अता नाहे कयो। उहो कहिड़ो? मूसा अलैहिस्सलाम ते इल्ज़ाम लॻो, उन जी गवाही उन जे क़बीले मां हिकिड़े फ़र्द ॾिनी। हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम ते इल्ज़ाम लॻो, तोहमत लॻी, गवाही नंढड़े ॿार ॾिनी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अम्मा मरियम ते इल्ज़ाम लॻो, तोहमत लॻी, उन जी गवाही नंढड़े पुट हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॾिनी। जॾहिं अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे मथां तोहमत लॻी, न कंहिं अल्लाह ताला चाहे हा त ॿार जे ज़रिए बि गवाही ॾियारे सघे हा, अल्लाह चाहे हा हर सतह जी गवाही अल्लाह ॾियारे सघे हा, पर अल्लाह ताला पंहिंजे कलाम मुक़द्दस जूं 17 आयतूं नाज़िल फ़रमाए ऐं फ़रमायूं, सुब्हानक हाज़ा बुहतानुन अज़ीम। क़ुरान जी आयत नाज़िल, त इहो वॾे में वॾो बुहतान, छो त इहो इल्ज़ाम अम्मा आयशा ते न, इहो इल्ज़ाम ख़ुदि मुहम्मद अरबी ते आहे। हुज़ूर साईं जंहिंजी हस्ती ते इहो इल्ज़ाम आहे, अम्मा आयशा ते न आहे। अल्लाह त हाणे क़यामत ताईं जेको बि मुमिन क़ुरान करीम जी तिलावत कंदो रहंदो, अम्मा आयशा जी पाकीज़गी ऐं तहारत बयानु कंदो रहंदो। बेशक बेशक ईअं ई आहे। ऐं वाक़ई में तव्हांजूं जेके बि ॻाल्हियूं आहिनि सभु ठीकु आहिनि। इन हवाले सां असां जेतिरो ॻाल्हाईंदासीं ट्रांसमिशन काफ़ी न आहे, घटि आहे टाइम, ऐं उन हवाले सां अॻिते बि असां ॻाल्हाइबो। ऐं अॼु जो जेको बि ॿियो ख़ासि ॾींहुं आहे उन ते बि डिस्कशन कबी, पर असां सां गॾु एडवोकेट साहिबा बि मौजूदु आहे, उन ई तरफ़ वञूं था। छो त दीन इस्लाम असांखे सभ खां वधीक जेको दर्स ॾिए थो, इंसानियत जो दर्स ॾिए थो, पंहिंजाइप जो दर्स ॾिए थो। मुफ़्ती साहिबु पाण ॿुधायो त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घरवारीअ सां कहिड़ो सलूक रखंदा हुया। ऐं इहा त घरवारी उन जी महबूबा हुई, पंहिंजे दिलि जे क़रीब हुई, पर उहे हर फ़र्द, हर अजनबीअ जो बि ईअं ई ख़्यालु रखंदा हुया। त इहे जेके ॻाल्हियूं जेको असांजो दीन असांखे ॿुधाए थो, असांजो इस्लाम में 100 खां बि घणा, हज़ारे खां बि घणा वाक़िया आहिनि असांजे सभिनी अंबिया कराम जा, त आजिज़ी, प्यार, मोहबत,
अॼुकल्ह जी सोसाइटीअ में जेके मसइला थियनि था, जॾहिं असां ॾिसूं था त हस्बैंड वाइफ आहिनि ऐं हुननि में डोमेस्टिक वायलेंस थिए थो, इशूज़ थियनि था, त इन में वरी तव्हां ॿुधायो त तव्हां वटि अक्सर शिकायतूं ईंदियूं हूंदियूं, त छा इन हवाले सां का शिकायत अचे थी, ऐं अगरि अचे थी त पोइ हुन में रेशो सभ खां वधीक कहिड़ो आहे? सभ खां वधीक जेके असांखे कॉल्स ईंदियूं आहिनि उहे घरेलू तशद्दुद जी ई ईंदियूं आहिनि। घरेलू तशद्दुद बिल्कुलु एग्ज़ैक्टली। अच्छा, घरेलू तशद्दुद जी ई कंप्लेंट्स ईंदियूं आहिनि ऐं असांजी भेणूं ई कंप्लेन कंदियूं आहिनि त असांजो घर वारा असांखे मेंटेन नथा कनि, मार कुटाई था कनि, गाली गलोच था कनि। त पोइ इन हवाले सां असांजे लॉ में छा हुकुम आहिनि, कहिड़ा कहिड़ो राइट्स आहिनि जेका उहा औरत पंहिंजे हक़ जे लाइ इस्तेमालु करे सघे थी? बिल्कुलु, असांजे कानून में घरेलू तशद्दुद जी कंप्लेन जेका आहे दाख़िल थी सघे मैजिस्ट्रेट वटि, उहा सिर्फ़ु ख़ातून पाण मतिलबु हिकु औरत नथी करे सघे, बल्कि हस्बैंड बि करे थो सघे जेकॾहिं उनजी वाइफ उन ते तशद्दुद करे थी। हाँ, केर बि कोई बि करे थो सघे ॿिन्ही मां, ऐं उहे कोर्ट जे ज़रिए प्रोटेक्शन ऑर्डर वठी था सघनि। जीअं घरवारीअ खे घर मां कढियो वेंदो आहे, ठीकु आहे, त उनजी रिस्टोरेशन थी सघे, वापसि घर में सॾाए थो सघिजे प्रोटेक्शन ऑर्डर जे ज़रिए, रेजिडेंस ऑर्डर जे ज़रिए। ऐं अगरि केरु हिनखे फॉलो न करे पोइ बि त पोइ छा कहिड़ा कानूननि कहिड़ा स्टेप्स आहिनि, कहिड़ा क़दम आहिनि जेके उनजे ख़िलाफ़ खणी सघनि? बिल्कुलु, जेकॾहिं कोई कोर्ट ऑर्डर पास करे छॾियो आहे, रिस्ट्रेनिंग ऑर्डर आहे, प्रोटेक्शन ऑर्डर आहे या रेजिडेंस ऑर्डर आहे, अगरि इन जी ख़िलाफ़ वर्ज़ी थिए थी त उन जे लाइ बि कानून मौजूदु आहे। अगरि कोई ख़िलाफ़ वर्ज़ी करे थो त उनखे जेल भी थी सघे ऐं उनजे मथां फाइन इम्पोज़ भी थी सघे। सही, ज़बरदस्त, बहितरीन। ऐं हींअर हिन ट्रांसमिशन खे अॻिते वधायूं था ऐं ज़ीशान नात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॿुधो वञे, ऐं इन करे जेको आहे असां गुज़ारिश कंदासीं सैयद महबूब अली शाह कासमी साहिब खे त हिकिड़ी नात ॿुधाइनि, छो त भलारो ॾींहुं आयो ऐं हिन ख़ूबसूरत ॾींहं ते, हिन अहम ॾींहं ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में हिकु नात थी वञे। बिस्मिल्लाह। ओ अगर जे गरीब आयूं वॾा खुश नसीब आयूं, अगर जे गरीब आयूं वॾा खुश नसीब आयूं, असांजे रसूल जहिड़ो न कंहिंजो रसूल अगर जे गरीब आयूं वॾा खुश नसीब आयूं, भली आयो मुहम्मद असां तुंहिंजे भाग में गुनहगार कुल कयाई वठी पंहिंजे वाग में, भली आयो मुहम्मद असां तुंहिंजे भाग में गुनहगार कुल कयाई वठी पंहिंजे वाग में, कया धन धनार धनका नवाज़ाइन धनका होए, कया धन धनार धनका नवाज़ाइन धनका, किना जा हुआ तॾहिं बि कयो तह कबूल अगर जे गरीब आयूं वॾा खुश नसीब आयूं, असांजे रसूल जहिड़ो न कंहिंजो रसूल अगर जे गरीब आयूं वॾा खुश नसीब आयूं, चङनि सां चङायूं आख़िर कंदो हर इंसान
मगर बेवड़न सावड़ मोहम्मद जो शान आ चंगन सा चंगायूं आखिर कंदो हर इंसान आ मगर बेवड़न सावड़ मोहम्मद जो शान आ डोहारन जा डोह धोइण ओ डोहारन जा डोह धोइण रुगो रात ॾींहुं रोइण असुल खां इहो असांजे नबीअ जो उसूल आ अगर जे गरीब आहियूं वॾा खुश नसीब आहियूं असांजे रसूल जहिड़ो न कंहिंजो रसूल आ अगर जे गरीब आहियूं वॾा खुश नसीब आहियूं इस्म अर्श ते तस अहमद मोहम्मद ज़मीन ते रखिया रब मिठड़ा नाला मोहम्मद अमीन ते अदब करत सुभान अल्लाह माशाअल्लाह बेहतरीन अदायगी ऐं ईअं हिकु ॿी जेको आहे सो नात जी तरफ़ वञूं था पर अॻु में मुफ़्ती साहब जी तरफ़ ईंदासीं मुफ़्ती साहब हिकिड़ो ॿियो वॾो वाक़ियो मां चाहींदसि थोरो जंग बदर जे हवाले सां बि तव्हां ॿुधायो ऐं मां इहो बि चवणु चाहींदसि तव्हांखे त तव्हां ॿुधायो असांजे ॾिसंदड़नि खे त इहा जंग सिर्फ़ु उहा न हुई जेका थी वई उन मां असांखे हर रोज़ सिखण लाइ केॾो कुझु मिले थो छो त ज़िंदगी पाण बि हिकिड़ी जंग आहे इंसानु जेसि ताईं जीअरो आहे हिकिड़ी जंग पियो थो विढ़े पर उन जंग में असांखे कीअं असां उन जंग बदर मां कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं सिखी सघूं था जंहिंखां असां पंहिंजी ज़िंदगीअ जी जंग आसानीअ सां विढ़ी सघूं था थोरो इन हवाले सां ॿुधायो माशाअल्लाह तमामु अहम अॼु 17 रमज़ानुल मुबारक आहे 17 रमज़ानुल मुबारक जे मौक़े ते जीअं त यौम विसाल अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा जन जो ऐं ॿिए नंबर ते ही ग़ज़वे बदर इस्लाम जो सभ खां पहिरियों मारको हक़ ऐं बातिल जे विच में फ़र्क़ु करण वारो जेको आहे उहो ग़ज़वे बदर जो उहो इस्लाम जो उहो त जॾहिं काफ़रनि मके पाक में हुज़ूर साईं ऐं सहाबा इकराम जे मथां तकलीफ़ूं ऐं मुसीबतूं ढायूं तकलीफ़ूं ॾिनऊं हुज़ूर साईं जन खे त हुज़ूर साईं ऐं सहाबा इकराम हिजरत करे जॾहिं मदीना तय्यबा पहुता सभ खां पहिरीं हुज़ूर साईं जन जेका जंग विढ़ी कुफ़र ऐं इस्लाम जी जंग बातिल सां फ़र्क़ु करण वारी मके वारा 1000 जी तादाद में मके वारा हुया काफ़र हुया ऐं जॾहिं त मुस्लमान घणा हुया सहाबा इकराम घणा हुया 313 70 उठ ऐं चंद तलवारूं कंहिंखे लठ आहे कंहिंखे कुझु बि न आहे ऐं के पंध आहिनि वधीक सहाबा इकराम पंध हुया सवारियूं त हुयूं ई घटि त उहे हलिया ऐं हुज़ूर साईं अल्लाह खां दुआ घुरी ए अल्लाह जेके मूं वटि हुया अॼु वठी आयो आहियां जे अॼु जे हिननि खे शिकस्त जे थी वई त क़यामत ताईं तुंहिंजो नालो वठण वारो को बि न हूंदो पोइ अल्लाह हुज़ूर साईं सजदे में विया जॾहिं काफ़र साम्हूं आया पोइ अल्लाह ताला फ़रिश्तनि जी मदद मोकिली इन जंग में फ़रिश्ता आया ऐं तारीख़ जी किताबुनि में हदीस में बि अचे थो त सहाबा इकराम फरमायो त असां हिकिड़े हिकिड़े जॾहिं काफ़र खे हीअं क़तल कयूं पिया त हिकिड़े हिन लठ सां बि ईअं पियो लॻे त हीअ असांजे हथ में लठ न आहे इहा तलवार आहे अल्लाह ताला उहा ताक़त ॾेई छॾी ऐं इन ग़ज़वे बदर जे मौक़े ते ऐं इहा ग़ज़वे बदर कॾहिं लॻी 17 रमज़ानुल मुबारक 17 रमज़ान अॼु ॾिसो त 17 रमज़ान में सभु माण्हू रोज़े सां उन वक़्तु सभु सहाबा इकराम रोज़े जी हालत में हुया रोज़े जी हालत में बुख जी हालत में उन जी हालत में फ़ाक़ा कशी जी हालत में पर उन्हनि सबुरु कयो ऐं हुज़ूर साईं जन जे सॾ ते लबैक उन्हनि चयो पोइ तॾहिं त 313 चले थे तुम मुसलमानो उन्हीं माजी की राहों पर पलट जाने का वक्त आया बहुत सोए हो तुम अब होश में आने का वक्त आया त उहे सहाबा इकराम हुया हुज़ूर साईं जे सॾ ते उन्हनि लबैक चयो ऐं अल्लाह ताला उन्हनि खां राज़ी थी वियो जो ग़ज़वे बदर में जेको बि सहाबी शरीक हुयो उन जे लाइ अल्लाह ताला जन्नत वाजिब करे
अल्लाह ताला उन्हनि लाइ फरमायो त ही मुंहिंजा ग़ज़वे बदर वारा ही उहे सहाबी आहिनि हुज़ूर साईं जंहिंजा हिननि खां जेकॾहिं का ग़लती अॻिते बि थींदी थिए बि उहा बि माफ़ आहे। पोयूं त हिननि जूं माफ़ी माफ़ आहिनि, पर जेकॾहिं अॻिते का हिननि खां थिए थी ग़लती उहा बि इन्हनि सहाबा इकराम जी उहा बि अल्लाह ताला माफ़। त इन ग़ज़वे बदर जो उन्हनि सहाबा इकराम जो मौक़ियो तमामु वॾो रुतबो, ग़ज़वे बदर जे सहाबा इकराम जो वास्तो असां ॾेई करे का जेकॾहिं दुआ था घुरऊं अल्लाह ताला उहा दुआ बि असांजी क़बूल थो करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बहितरीन, ॾाढो ज़बरदस्त इहे ॻाल्हियूं आहिनि। इन्हनि ॻाल्हियुनि खे असां जेतिरो थी सघे पंहिंजी आम ज़िंदगीअ में बि अप्लाई कयूं ऐं इहो सिर्फ़ु फ़ख़्र सां ई असां चई सघूं था त असां अहिड़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो हिसो आहियूं जिन एतिरी बहादुरी ऐं एतिरे सब्र जो मुज़ाहिरो कयो। ऐं हींअर हलूं था एडवोकेट साहिबा जी तरफ़ ऐं लीगल एड सोसाइटी जे हवाले सां मैडम मां चाहींदसि तव्हां थोरो असांखे इहो ॿुधायो त जीअं तव्हां कंसल्टेंसी कयो था ऐं तव्हां जेको कॉन्टेक्ट नंबर आहे त इन जूं जेके बि ब्रांचिस आहिनि जिते बि तव्हां कॉल करे सघो था उन जा के टाइम मुक़ररु आहिनि या 24 आवर्स जे लाइ उहे ओपन आहिनि? बेसिकली असां जेके लाइव कॉल्स वठंदा आहियूं न सुबुह 9 खां शाम 5 बजे ताईं वठंदा आहियूं, लेकिन उन खां पोइ बि असांजी जेके कॉल्स ईंदियूं आहिनि न उहे रिकॉर्डिंग में वेंदियूं आहिनि या अबंडेंट बि हूंदियूं आहिनि त असां ॿिए ॾींहं ते उन्हनि खे कॉल करे उन्हनि खां पुछंदा आहियूं त तव्हांखे कहिड़ो मसइलो आहे जो तव्हां असांखे कॉल कई, असां कॉल बैक था कयूं, तव्हां ॿुधायो तव्हांखे कहिड़ो मशवरो खपे। अच्छा, एक सवाल और है कि जैसे हम डोमेस्टिक वायलेंस की अभी बात कर रहे हैं कि लड़की पर तशद्दुद हुआ या लड़के पर तशद्दुद हुआ, लेकिन समटाइम ऐसा होता है कि लड़का या लड़की आपस में ठीक होते हैं, माँ बहन ससुर की तरफ से लड़की को टॉर्चर किया जा रहा होता है, लेकिन लड़का भी ये नहीं चाहता कि उन माँ बाप पे कोई केस फाइल हो। ऐसी सूरत में अगर कोई आपको कॉल करता है तो आप उसको कंसल्टेंसी फराहम करते हैं कि हमारे माँ बाप से इन लोगों के पास जाएं कि वो आपके माँ बाप को समझाएं, क्योंकि लड़का नहीं चाह रहा कि कोई केस हो या मेरे घर की इज्जत जो है वो कोर्ट में जाए। देखिए, अगर मामलात ऐसे होते हैं जहाँ पर कोर्ट में जाना मुश्किल हो जाता है तो हम उन्हें कहते हैं कि मुसालियत से मामला हल करें। ठीक है, उसके लिए हमारा मीडिएशन सेंटर भी है MICADR के नाम से, मतलब अल्टरनेट टू कोर्ट है, मतलब कोर्ट जाने की ज़रूरत नहीं है। फिर हम उन लोगों को मतलब अगर वो राज़ी हो जाते हैं सेंटर में उस मामले को सेंटर में उन मामलात को हल किया जाता है मुसालियत से। अच्छा, और ये उनको बावर करार दिया जाता है कि अब लड़की पर कोई तशद्दुद हुआ बाप की तरफ से, माँ की तरफ से, या अक्सर ये कहते हैं ना कि समटाइम जो हमने जितना मीडिया में देखा, जितनी हमारी बात लाइव गुजरी है, उसमें अगर कोई बहन ऐसी है जिसकी तलाक हो गई है तो वो थोड़ा सा प्रॉब्लमेटिक हो जाती है फैमिलीज़ में, तो अगर उनको फिर ऐसे बावर करार देते हैं कि अब कोई मसला हुआ तो आपके खिलाफ भी कानूनी कार्रवाई की जा सकती है? देखिए, कानूनी कार्रवाई तो हो ही सकती है, लेकिन अगर कुछ लोग नहीं जाना चाहते तो मुसालियत से मामला हल किया जाता है, लेकिन इसका मतलब ये नहीं है कि उनके पास अब मतलब रास्ता बंद हो गया कोर्ट जाने का। वो तो ओपन है उनके लिए, वो कभी भी जा सकते हैं। अगर मुसालियत फेल हो गई तो वो कोर्ट ज़रूर जा सकते हैं। बिल्कुल, और मुसालियत बिल्कुल कॉन्फिडेंशियल होती है, तो उन्हें ये भी मतलब यकीन दहानी करवाई जाती है कि आपका जो भी मसला होगा वो कॉन्फिडेंशियल रहेगा, पब्लिक नहीं होगा। एक बार मैं चाहूँगी कि आप अपना जो कॉन्टेक्ट आपका नंबर है वो आप प्लीज़ बताएं ताकि हमारे देखने वालों को फिर से। जी, हमारा कॉन्टेक्ट नंबर है 0800 70806 और आप हमें सुबह 9 से शाम 5 बजे मंडे टू फ्राइडे कॉल कर सकते हैं। उसके अलावा भी आपकी कॉल्स अबंडेंट नहीं जाती, हम कॉल बैक कर देते हैं। बेहतरीन, ज़बरदस्त ऐं ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि। ऐं जेके लीगल एड सोसाइटीअ वारा पंहिंजे सोसाइटीअ में पंहिंजे पाण खे कंट्रीब्यूट कनि था ऐं सोसाइटीअ जी एम्पावरमेंट जे लाइ, भलाईअ जे लाइ जेके बि क्रिमिनल एस्पेक्ट्स आहिनि असांजे सोसाइटीअ जा, हर सोसाइटीअ जा हूंदा आहिनि। असांखे ईअं लॻंदो आहे त सिर्फ़ु असांजी हालत ख़राबु आहे, पर सॼी दुनिया में मसइला आहिनि। ऐं इन हवाले सां ज़ाहिर आहे इहे सोसाइटीअ जा माण्हू, इहे पढ़ियल लिखियल फ़र्द ई आहिनि जेके अॻिते हली अहिड़ियूं सोसाइटीज़, अहिड़ा प्लेटफॉर्म्स क़ाइमु कनि था जिन में सोसाइटीअ जो भलो थी सघे। ऐं हींअर हिकु ॿी नात जी तरफ़ वञूं था, उन नात जे लाइ मां हाफ़िज़ उमर फारूक साहब खे गुज़ारिश कंदसि त नात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए। फर्श से ताअर्श है सारे ज़माने आपके, फर्श से ताअर्श है सारे ज़माने आपके,
अल्लाह आसमां पर आने जाने आपके, अल्लाह अल्लाह आसमां पर आने जाने आपके। जर्रा जर्रा आपकी सच्ची रिसालत का अमीन, जर्रा जर्रा आपकी सच्ची रिसालत का अमीन, जर्रे जर्रे की जुबां पर है तराने आपके, जर्रे जर्रे की जुबां पर है तराने आपके। और करवटें लेते हैं मेरे ज़हन में बदरों ने, करवटें लेते हैं मेरे ज़हन में बदरों ने, याद आते हैं बहुत साथी पुराने आपके, याद आते हैं बहुत साथी पुराने आपके। एक तरफ सिद्दीक़ अकबर, एक तरफ रूहुल अमीन, एक तरफ सिद्दीक़ अकबर, एक तरफ रूहुल अमीन। हम सफ़र क्या क्या बनाए हैं खुदा ने आपके, रमज़ान बरकते रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान। मौला मौला ज़मीं जब न थी, ये जहां जब न था, चांद सूरज न थे, आसमां जब न था, राज़े हक़ भी किसी पर आया जब न था, जब न था कुछ यहाँ था मगर तू ही तू। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा
इसी महीने में है रहमतों का खज़ाना, इसी महीने में हुआ नुज़ूल कुरान। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। चली गली पे है तलवार, फिर भी सजदे में। चली गली पे है तलवार, फिर भी सजदे में। तेरे वली ने कहा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ये चश्म नम से गुजारिश है तेरे मूसा की। चश्मे नम से गुजारिश है तेरे मूसा की। करूं मैं ज़िक्र सदा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। है रहमतों का समान, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा सुभान अल्लाह, माशाअल्लाह। ऐं उन ज़ात जो ज़िक्र जंहिंजे लाइ असां जेतिरा शुक्र कयूं घटि आहिनि, त इहो ज़िक्र जेतिरो थिए उन मां दिलि ई न भरिजंदी आहे। बहितरीन अदायगी आशमी सिस्टर जी ऐं संदन उन्हनि जो भाउ आहिनि सां गॾु मूसा रज़ा, उन्हनि जो साथ हुयो, ज़बरदस्त अदायगी हुई, बहितरीन हमद हुई। ऐं इन हवाले सां अॻिते प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। बरकत रमज़ान में असांजे इन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में कुझु ॿियनि माण्हुनि असांखे जॉइन कयो आहे, मां उन्हनि जो मुतारफ़ कराईंदी हलां। हिन पासे खां शुरू कयूं था। असांखे जॉइन कयो आहे शारका बतूल, उनखे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम शारका। उन्हनि सां गॾु शकीला परवीन असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे। उन्हनि सां गॾु वेठियूं आहिनि अरमीना एजाज़, उन्हनि खे बि अस्सलाम वालेकुम चऊं था। ऐं भाउ मुंहिंजो उन्हनि जॉइन कयो आहे मोहसिन अख्तर साहब, अस्सलाम वालेकुम। ऐं बहितरीन ही जेको सिलसिलो जारी आहे बरकत रमज़ान जो, ऐं अॼु ख़ैर असां 17 रोज़ो आहे, 17 रमज़ान आहे, इन हवाले सां भी अॻिते ॻाल्हि ॿोल जारी रहंदी। और ज़ीशान, जब हम इस तरह की महफिलों में बैठते हैं ना, तो एक अलग ही समा तारीख हो जाता है, बिल्कुल डिफरेंट होता है। और एक चीज़ होती है कि जब अल्हम्दुलिल्लाह रमज़ान बरकतें लेकर आता है, जैसे हम बाकी चीज़ों को रिकॉल करते हैं, चीज़ों को पढ़ते हैं, आपको बताते हैं, तो अल्लाह ताला ये भी बताता है कि कभी भी इल्म का सफ़र ख़त्म नहीं होता। जहाँ हम समझते हैं कि कहीं चूक होने वाली है, अल्लाह ताला रमज़ान अता कर देता है, अल्लाह रजब का महीना दे देता है, अल्लाह शोबान का महीना देता है, अल्लाह ताला हमें मुहर्रमुल हराम से तरबियत देता है कि इस्लाम ज़िंदा होता है करबला के बाद, और उसके बाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का आमद का वक्त आ जाता है। तो यही पूरा साल अल्लाह तबारक व तआला हमें तालीम देता है कि पढ़ना है और आगे बढ़ना है। बिल्कुल बिल्कुल ऐसे। और इसी तालीम में हमारा भी छोटा सा हाथ होता है कि हम जो है इस काबिल होते हैं कि हमारे इस प्लेटफॉर्म के थ्रू देखने वालों को रहनुमाई हासिल हो। ये जेका बेहतरीन ट्रांसमिशन आहे, अवां ॾिसो था, अवां जे अॻियां बि पेश कई वई आहे, इन में तावन आहे नेल्सन पेंट वारनि जो। नेल्सन पेंट वारनि जो चवणु आहे त रंग ज़िंदगी का, पंहिंजनि ज़िंदगियुनि में रंग भरे छॾियो ऐं ख़ूबसूरत रंगनि सां ई पंहिंजी ज़िंदगीअ खे भरपूर बणायो। इन जे लाइ नेल्सन पेंट नंबर 1 चॉइस आहे। इन्हनि जो चवणु आहे त पाकिस्तान जो ज़बरदस्त नेशनल पेंट ब्रांड आहे ऐं इन्हनि जो इहा बि ख़ासि दावो आहे ऐं प्रॉमिस आहे पंहिंजनि जेके कस्टमर्स आहिनि उन्हनि खे त 25% 25% वधीक कवरेज इन्हनि जे पेंट में मिले थो। त जेको बि पेंट तव्हां इस्तेमालु कयो उन जे मुक़ाबले में नेल्सन पेंट अगरि तव्हां चूज़ कंदा त तव्हांजो वधीक एरिया कवर थी सघे थो। त पोइ उहे नंढड़ियूं नंढड़ियूं जायूं जेके घरनि में हमेशह रहिजी वेंदियूं आहिनि, जिन खे असां बैल्कनी चऊं या किचन जी हिकिड़ी वॉल चऊं या घर जी साइड वॉल चऊं, इहा रहिजी वेंदी आहे, हमेशह पेंट कुटी पवंदो आहे। सो नेल्सन पेंट में ईअं कॾहिं न थींदो।
हमेशा तव्हांजो घर मुकम्मल तौर ते ऐं ज़बरदस्त कवरेज सां पेंट थींदो ऐं असांजे हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में तावन भी नेल्सन वारनि जो आहे। बिल्कुल जी, नेल्सन पेंट जिनका कहना है कि 25% एक्स्ट्रा कवरेज के साथ साथ थिक क्वालिटी है, नेशनल ब्रांड होते हुए जितना भी इंटरनेशनल मार्केट को कम्पीट करता है यानी उनके मद्दे मुकाबिल है। और फिर क्यों ना हम अपनी ही चीज़ को सराहें, क्योंकि कहते हैं कि जब तक अपनी चीज़ को हम खुद ओन नहीं करेंगे दुनिया में कोई ओन नहीं करेगी। तो नेल्सन पेंट्स को आपने इंतखाब करना है अपनी ईद पर, अपने ओकेजन्स पर, कोई भी घर में त्यौहार हो, आप अगर पेंट करवाने जाएंगे तो नेल्सन पेंट्स आपको एक कोट में डिज़ायर कलर देता है। मुख्तलिफ रंग में कलर्स मौजूद हैं और अब नेल्सन पेंट्स ने एक और मुश्किल आसान कर दी है। पहले बात चीज़ें हमें कुछ पॉइंटेड कलर्स होते थे, लेकिन अब आपके जहन में कलर आया और आप नेल्सन पेंट्स की शॉप पर जाएं, उसी वक्त आपको कंप्यूटराइज कलर बना कर देते हैं, वही कलर कस्टमाइज कलर। भाई आपके मनपसंद रंग आपको मिल जाए तो फिर इससे अच्छा और क्या हो सकता है। यहाँ पे कपड़ों के मनपसंद कलर भी नहीं मिलते हैं हम ख़वातीन को, तो अगर घर अपनी मर्जी का पेंट हो जाए तो इससे अच्छा और क्या। और बेहतरीन तोहफा अगर आप अपनी अम्मी, बहन या बीवी को देना चाहते हैं तो जो उनके कमरे का कलर है उसी का कलर का आप जोड़ा दे दे, तो नेल्सन पेंट्स के साथ क्या जबरदस्त आपकी ईद होगी। जबरदस्त, बहुत अच्छा। और हींअर असां हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन के भी अॻिते वधायूं था ऐं असां सां गॾु डॉक्टर सईदा फातिमा शाह मौजूदु आहे ऐं उनखे बि चवंदासीं त हिकिड़ी नात ॿुधाइनि, छो त हिकिड़ो जेको ॻाल्हि ॿोल आहे हिन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो त जारी रहंदो, पर रमज़ान जो महीनो आहे, हेॾो ख़ूबसूरत अॼु जो ॾींहुं आहे, त इन ॾींहं ते हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में कुझु ॿुधी वठूं। जी बिस्मिल्लाह। शाही मदीना, शाही मदीना, यसरब के वाली, सारे नबी तेरे दर के सवाली। शाही मदीना, शाही मदीना, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। जलवे हैं सारे तेरे ही दम से, आबाद आलम तेरे करम से, आबाद आलम तेरे करम से। बाकी हर एक शय, बाकी हर एक शय नक्श ख़याली, सारे नबी तेरे दर के सवाली। शाही मदीना, शाही मदीना, तेरे लिए ही दुनिया बनी है, नीले फलक की चादर तनी है, नीले फलक की चादर तनी है। तू अगर ना होता, तू अगर ना होता, दुनिया थी खाली, सारे नबी तेरे दर के सवाली। शाही मदीना, शाही मदीना, है नूर तेरा शम्सो कमर में, तेरे लबों की लाली सहर में, तेरे लबों की लाली सहर में। फूलों ने तेरी, फूलों ने तेरी खुशबू चुरा ली, सारे नबी तेरे दर के सवाली। शाही मदीना, शाही मदीना, यसरब के वाली, सारे नबी तेरे दर के सवाली। शाही मदीना, शाही मदीना। जज़ाकल्लाह। माशाअल्लाह, बेहतरीन। ही हिकु ॿी नात जी तरफ़ वधूं था, छो त नातनि जो सिलसिलो जॾहिं हलंदो आहे त मुंहिंजे ज़ीशान जी दिलि न चवंदी आहे त असां विच ते कुझु ॿियो ॻाल्हायूं, इन सिलसिले खे जारी रखण जी दिलि चवंदी आहे। असां सां गॾु भाउ मुंहिंजा मौजूदु आहिनि ऐं मां उन्हनि खे गुज़ारिश कंदसि त हिकु नात ॿुधाइनि। ऐं जी माइक है आपके पास? ये मैं आपको दे देती हूँ, चलें हाँ पास कर दें, आप भाई को पास कर दें। जी बिल्कुल। नाम क्या था? नाम बताइएगा अपना? मोहम्मद अली सिद्दीकी। अहमद अली, जी जी, अहमद अली सिद्दीकी साहब।
जी जी, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। रोक लेती है आपकी निस्बत, रोक लेती है आपकी निस्बत, तीर जितने भी गम पे चलते हैं, रोक लेती है आपकी निस्बत, तीर जितने भी गम पे चलते हैं, ये करम है हुजूर का हम पर ये करम है हुजूर का हम पर, आने वाले अज़ाब टलते हैं, वो ही भरते हैं झोलियाँ सबकी, क्योंकि वो समझते हैं बोलियाँ सबकी, वो ही भरते हैं झोलियाँ सबकी, क्योंकि वो समझते हैं बोलियाँ सबकी। तो आओ बाज़ार मुस्तफ़ा को चले, आओ बाज़ार मुस्तफ़ा को चले, होठे सिक्के वगी पे चलते हैं, और अपनी औकात सिर्फ इतनी है, अरे कुछ नहीं बात सिर्फ इतनी है कि कल भी टुकड़ों पे उनके पलते थे, कल भी टुकड़ों पे उनके पलते थे, अभी टुकड़ों पे उनके पलते हैं, घर वो ही मुश्क बार होते हैं, खुल्द से हम किनार होते हैं, जिक्र सरकार के हवालों से, जिक्र सरकार के हवालों से, जिन घरों में चिराग जलते हैं। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, बेहतरीन। ऐं हिक ॿी नात जी तरफ़ वञूं था। असां सां गॾु मुंहिंजी भेण शारिका बतूल शामिल आहे, उनखे गुज़ारिश आहे त नात ॿुधाए। जी बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अशार ॿ हुजनि, शारिका 2 अशार हो, उस पे मुश्तमिल हो क्योंकि मुख्तसर थी। मेरे अली का कुरान से मिजाज मिलता है, मेरे अली का कुरान से मिजाज मिलता
का कुरान से मिजाज मिलता है। कुल्ले माँ का ईमां से, कुल्ले माँ का ईमां से मिजाज मिलता है। मेरे अली का कुरान से मिजाज मिलता है। और शेर सुनिएगा। जो करबला में थी गूंजी उसी अज़ा की कसम, जो करबला में थी गूंजी उसी अज़ा की कसम। मेरे अली का अज़ा से मिजाज मिलता है। मेरे अली का कुरान से मिजाज मिलता है। सखा में और अता में ये एक जैसे है। सखा में और अता में ये एक जैसे है। बताओ ऐसा कहाँ से मिजाज मिलता है। मेरे अली का कुरान से मिजाज मिलता है। बहितरीन अदायगी। बिल्कुलु ऐं जेको मां चाहींदी आहियां अक्सर इंसान असां केतिरो कुझु सिखी सघूं था। इहे ई ॻाल्हियूं, इहे ई सक़ाफ़तूं, इहा ई आजिज़ी, इहा ई मोहबत ऐं कुर्ब। असल में हिकु मोमिन जी जेका असल शिनाख़्त इहा ई आहे त जॾहिं उहो कंहिं सां ॻाल्हाए थो, चाहे उहो अजनबी छो न हुजे, पर उनखे मुर्की ॾिसे, उनखे उन सां आजिज़ी रखे, त उनखे अॻिले माण्हूअ खे चाहे उहो का शिकायत खणी आयो आहे या का अर्ज़ी खणी आयो आहे, उनखे उहो पंहिंजाइप वारो अहसासु महसूसु थिए। अॼुकल्ह जे दौर में शयूं ॻोल्हण सां बि नथियूं मिलनि। अनफॉर्चुनेट आहे। इन करे ई इन हवाले सां काफ़ी अहिड़ियूं बलाऊं आहिनि, अहिड़ियूं आफ़तूं आहिनि जेके असांजे मथां आहिनि ऐं असां हर रोज़ु उनखे फेस कयूं था। पर किथे न किथे इन जी मसलिहत क़ुरान पाक में आहे, दीन इस्लाम में आहे। ऐं उन्हनि असांजा जेके बि अंबिया कराम आहिनि उन्हनि जी ज़िंदगीअ में, उन मिसालुनि में आहे। इन ई ख़ूबसूरत ॻाल्हि ते हिकिड़ी साई वठूं था। नाज़रीन, साई जो वक़्तु थियो आहे, मिलूं था साई खां। या मोहम्मद नूर मुजस्सम, या हबीबी या मौलाई तस्वीर। इस गर्द सफर में गुम है, इस गर्द सफर में गुम है, जिब्रील अमी की रसा
साई या मोहम्मद नूर मुजस्सम या हबीब या मौलाई तस्वीर जमाल मोहब्बत तनवीर जमाल खुदाई या मोहम्मद नूर मुजस्सम माँ अजमल का तेरी सूरत माँ अजमल का तेरी सूरत माँ एहसन का तेरी सीरत नबी जी माँ एहसन का तेरी सीरत सल्लल्लाहु माँ एहसन का तेरी सीरत माँ अकमल का तेरी अजमत माँ अजमल का तेरी अजमत तेरी जात में गुम है खुदाई या मोहम्मद नूर मुजस्सम या हबीब या मौलाई तस्वीर जमाल मोहब्बत तनवीर जमाल खुदाई या मोहम्मद नूर मुजस्सम सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह, सुभान अल्लाह, बेहतरीन अदायगी। जीशान, जब इस तरह हम नात रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को सुनते हैं और अदा करने वाला जब दिल से अदा करे तो सुनने वाले की भी दिल तक पहुंचती है। तो वैसे ही नात में एक अपना असर होता है। बिल्कुल असर होता है। और साथ साथ ये कहते हैं कि जब दिल को कोई चीज़ छू जाती है, नात रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो या हमदे बारी ताला हो, तो उस वक्त दुआ की घड़ी होती है। आप अल्लाह ताला से जो जायज़ हाजात मांगते हैं वो पूरी होती हैं, और जिसके भी दिल में जो भी हाजात हो वो उस वक्त मांग लिया कीजिए, क्योंकि वाहिद रब की ज़ात है जो जितना देता है फिर और तमन्ना करता है कि मांगने वाला मेरा जो बंदा है वो मुझसे और मांगे। जबकि दुनिया में इसका बरक्स है कि आप किसी से एक दफ़ा मांगते हैं, दूसरी दफ़ा वो अपने दरवाजे बंद कर लेता है, लेकिन अल्लाह तबारक व तआला की वाहिद ज़ात है कि हम उससे जितना मांगते हैं उसके बाद हमें फील होता है कि ये भी कम था, हमें और चाहिए, तो हमें और अता करता है। और सिर्फ दुआ के टाइम पे ये ज़रूर कहा कीजिए कि मैं अपनी औकात के मुताबिक मांग रहा हूँ या रब, लेकिन तू मुझे अपनी हस्ती के मुताबिक अता कर। तो आपकी हमेशा वो हाजात ज़रूर पूरी होती हैं जो कि आपके हक में होती हैं, कभी भी नाहक कोई चीज़ पूरी नहीं होती। और अक्सर बाग हम देखते हैं कुछ लोग कहते हैं कि मेरी तो ये दुआ कबूल नहीं हुई। तो याद रखें कि जो रब आपसे 70 माओ जितना प्यार करता है वो मुझसे भी उतना ही प्यार करता है। और कभी भी आप किसी की कहते हैं ना कि लेग पुलिंग या किसी को गिराने की कोशिश करेंगे, उसमें अल्लाह ताला से आप साथ मांगेंगे तो हो सकता है फिल वक्त तो आपको साथ मिल जाए, लेकिन अल्लाह ताला आपके लिए ऐसा गड़ा खोदेगा कि आप उससे बाहर नहीं आ सकेंगे। बस अल्लाह ताला हमें दुआ का वो हाथ उठाने वाला बनाए कि हम हर एक के लिए भलाई मांगे। आमीन आमीन। दुआ सां गॾोगॾु असांखे पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ी बि घुरणु घुरिजे, छो त हीउ जेको ॿियो अशरो हली रहियो आहे रमज़ान जो, मग़फ़िरत जो अशरो आहे। इन मग़फ़िरत जे अशरे में ख़ासि तौर ते अलाह पंहिंजे असां सभिनी गुनाहगारनि खे इहो चयो आहे त इहो मौक़ो ॾिनो आहे त तव्हां माफ़ी घुरो, छो त जेको दिलि सां घुरंदो तौबा कंदो उनखे माफ़ करण वारो, ऐं सभ खां माफ़ करण वारी सभ खां वॾी ज़ात रब पाक जी आहे। त इन खां वधीक रहमतूं के नेमतूं ॿियूं छा थी सघनि थियूं असां गुनाहगारनि जे लाइ, छो त इंसानु ख़ता जो पुतलो आहे, गुनाह करे थो, ऐं किथे न किथे इंसानु जेॾी बि कोशिशि करे ज़ाहिर आहे गुनाह सरज़द थी वञनि था। त इन करे हीउ अशरो आहे, ऐं अशरो बि ख़तमु थियण वारो आहे। बसि कुझु रोज़ा, कुझु ॾींहं, ऐं इन खां पोइ असां टे अशरे में क़दम रखिबो। त हीउ रमज़ान अल मुबारक खे जेको टिनि हिसनि में तक़सीम कयो वियो आहे, ऐं इन जो बि पुठियां को मक़सदु आहे, ऐं असां सभिनी मुसलमाननि जे लाइ इहा वॾी रहमत आहे। हींअर हिकु ॿी नात जी तरफ़ वधूं था, ऐं असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहसिन अख्तर साहब। मां उन्हनि खे गुज़ारिश कंदसि त नात ॿुधाए। बिस्मिल्लाह। हुजूर मेरी तो सारी बहार आप से है, हुजूर मेरी तो सारी
बहार आप से है, मैं बेकरार था मेरा करार आपसे है, हुजूर मेरी तो सारी, मेरी तो हस्ती ही क्या है, मेरे गरीब नवाज की खाक मुझ में कमाल रखा है, मुस्तफा ने संभाल रखा है, और मेरे मुंह पे डाल कर पर्दा मुझको आँखों में डाल रखा है, मेरी तो हस्ती ही क्या है, मेरे गरीब नवाज जो मिल रहा है मुझे, सारा प्यार आपसे है, जो मिल रहा है मुझे, सारा प्यार आपसे है, मैं बेकरार था मेरा करार आपसे है, हुजूर मेरी तो सारी, सियाह कार हुआ का बड़ी नदामत है, या रसूल अल्लाह मेरे आका मदनी मदीने वाले सियाह कार हुआ का बड़ी नदामत है, कसम खुदा की है मेरा वकार आपसे है, कसम खुदा की है मेरा वकार आपसे है, मैं बेकरार था मेरा करार आपसे है, हुजूर मेरी तो सारी बहार आपसे है। माशाल्लाह माशाल्लाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जबरदस्त। और बात कहते हैं कि अंदाज अपना होता है, इस भाई ने अपने अंदाज में पढ़ी, क्योंकि हमने इस नात को बिल्कुल डिफरेंट अंदाज में, शकीला भी पढ़ती हैं, तो हम डिफरेंट अंदाज में पढ़ते हैं। कहते हैं कि आपका अंदाज वो हो कि सुनने वाला गुम हो जाए और सुनने वाला मदीने और मक्के की उन गलियों की तरफ जाने की दिल में उसकी उमंग आए
कि या अल्लाह ताला मैं भी एक दिन आए और मक्के और मदीने पहुँचूँ और जाकर पेशानी सजदा रेस कर कर अपनी गुनाहों की माफ़ी चाहूँ, क्योंकि दुनिया के अगर मेरे ऐब आया हो गए तो शायद दुनिया जीने ना दे। तो अल्लाह ताला सब की गुनाहों को माफ़ फरमाए और हम सब जितने भी मौजूद हैं, जितने देख रहे हैं और जितने नहीं भी देख रहे, अल्लाह सब के गुनाहों को माफ़ फरमा कर हमें इस रमज़ान अल्लाह ताला उस रस्ते पर चलाए जहाँ पर हम ना किसी की दिलाजारी करें, अगर कहीं बात नहीं समझ आ रही तो चुप होने वाला बनाए, और अल्लाह ताला सबसे बेहतर कि सच बोलने वाला लेकिन दिल रखने वाला बनाए। आमीन। बिल्कुल आमीन। बेहतरीन ज़बरदस्त ॻाल्हियूं जेके ज़ीशान चयूं। ऐं हींअर अॻिते वधूं था हिकु ॿी नात जे लाइ। असां सां गॾु असांखे अरमीना एजाज़ जॉइन कयो आहे, उनखे मां गुज़ारिश आहे त नात शफीना सल्ले अला मुहम्मदिन। दिलों को कासा बना के मांगो, दिलों को कासा बना के मांगो। हुजूर देंगे ज़रूर देंगे, हुजूर देंगे ज़रूर देंगे। तुम अपना दामन बिछा के मांगो। करीम आका अजीम दाता के दर पे कोई कमी नहीं है। करीम आका अजीम दाता के दर पे कोई कमी नहीं है। तुम अपने आंसू बहा के मांगो। हुजूर देंगे ज़रूर देंगे। दिलों को कासा बना के मांगो। और मुझे महसूस हो रहा है
सदा मदीने से आ रही है, मुझे महसूस हो रहा है, सदा मदीने से आ रही है कि तुम अपना दामन फैला के मांगो, हुजूर देंगे जरूर देंगे, दिलों को कासा बना के मांगो। बरकते रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान। अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं हींअर छो त असां दस्तरखान ते अची विया आहियूं ऐं उहे घड़ियूं आहिनि जॾहिं अफ़्तारीअ जी तरफ़ बसि 2-3 मिंट ई बाक़ी हूंदा आहिनि ऐं इहे रोज़ो असांजो पूरो थियण वारो हूंदो आहे ऐं असां सभई अफ़्तारीअ जे लाइ दस्तरखान ते अची वेंदा आहियूं ऐं धरती टीवीअ जी बरकते रमज़ान जी ट्रांसमिशन में अफ़्तारीअ ते दस्तरखान ते असां सां गॾु जेके बि अॼु महिमान असांजे प्रोग्राम में हूंदा आहिनि उहे बि असां सां गॾु अफ़्तारी कंदा आहिनि ऐं दस्तरखान ते अची वेंदा आहिनि ऐं इहो बहितरीनु वसीअ दस्तरखान जेको तव्हां ॾिसो था तव्हांजे अॻियां नज़र अचे थो पियो, इन में ताउन आहे पॉपुलर जे पॉली जूसिस वारनि जो ऐं पॉपुलर जे हॉप मिनरल वाटर वारनि जो। इन्हनि जो चवणु आहे त सिप ऑफ ज़िंदगीअ में भरपूर तव्हांजो ज़ाइको अची वञे थो, भरपूर तव्हांखे रिफ्रेशमेंट जो अहसासु ॾियारे थो जॾहिं तव्हां पॉली जा जूसिस पियो था ऐं इन्हनि जो जेको एप्पल फ्लेवर आहे उहो तमामु बहितरीनु आहे ऐं एप्पल में आयरन हूंदी आहे ऐं आयरन जे हिसाब सां जॾहिं बि तव्हां पंहिंजनि ॿारनि खे आयरन ॾियो था त उहे तंदुरुस्त रहनि था, उहे ख़ुशि रहनि था ऐं रमज़ान जा ॾींहं लॻा पिया आहिनि। ज़ाहिर आहे असांजी ब्लड शुगर लेवल बि घटिजी वेंदी आहे, असांखे उञ लॻंदी आहे, असांजी बॉडी में एनर्जी ख़तमु थी वेंदी आहे त जीअं ई अफ़्तारी थिए त तव्हां ज़रूरु पॉपुलर जा पॉली जूसिस पियो। हिन में तव्हांखे ताक़त मिलंदी आहे, हिकिड़ी रिफ्रेशमेंट थी वेंदी आहे, हिकिड़ी तंदुरुस्ती चुस्ती मिली वेंदी आहे। उन सां गॾोगॾु ज़िंदगी ज़ाहिर आहे पाणी आहे, पाणीअ में ज़िंदगी आहे, इन करे हिन जो चवणु आहे त वेयर लाइफ बिगिन्स। होप मिनरल वाटर बाय पॉपुलर इन्हनि असांखे ताबुन कयो आहे। इन जो चवणु आहे त पाणीअ सां ई ज़िंदगी आहे ऐं ज़िंदगीअ में जेसि ताईं तव्हां पाणी जा जेके हिकिड़ा हूंदो आहे त 4 लीटर पाणी लाज़मी ॾींहं में पियो, उन सां ई तव्हांजी सिहत बि सुठी रहंदी, तव्हांजी स्किन बि सुठी हूंदी, तव्हां सुठा हूंदव त तव्हां पंहिंजनि मिटनि माइटनि सां गॾु उन ज़िंदगीअ खे इंजॉय करे सघो था। सो असांजो हीउ जेको दस्तरखान आहे बरकते रमज़ान जी अफ़्तार ट्रांसमिशन में धरती टीवीअ में जेको तव्हां ॾिसो था हीउ दस्तरखान ताउन आहे पॉपुलर जे पॉली जूस वारनि जी तरफ़ां ऐं पॉपुलर जे हॉप मिनरल वाटर वारनि जी तरफ़ां। ऐं हिननि जो चवणु आहे त न सिर्फ़ु तव्हां पाण पियो, पाण इंजॉय कयो, पर पाण सां गॾु जेके तव्हां वटि महिमान आया आहिनि उन्हनि जे लाइ बि गिफ्ट हैम्पर्स आहिनि पॉपुलर जे पॉली जूसिस ऐं हॉप मिनरल वाटर वारनि जी तरफ़ां। त तव्हां ज़रूरु पंहिंजा इहे गिफ्ट हैम्पर पंहिंजे घर खणी वञो ऐं पंहिंजे घर भातियुनि सां गॾु पॉपुलर जो पॉली जूस इंजॉय कयो। बिल्कुल जी, जहाँ ज़िंदगी शुरू होती है वहाँ से होप मिनरल वाटर यानी ज़िंदगी का दूसरा नाम पानी है, और पानी जब ज़िंदगी में खालिस हो तो ज़िंदगी का जो एक ट्रांस है वो डिफरेंट हो जाता है। पानी ज़िंदगी है और ये भी कहा जाता है कि अगर आपको अच्छी स्किन चाहिए तो 8 गिलास पानी आपने रोज़ पीना है। और होप पॉपुलर वालों को जो होप मिनरल वाटर है यानी उम्मीद कि हम अच्छा पिएंगे, अच्छा खाएंगे, तो उसी का ज़बरदस्त एक नाम होप मिनरल वाटर ऑफ पॉपुलर, इसको आप डेली ज़िंदगी में शामिल करते हैं और साथ साथ आप
तवाना रहते हैं। ज़िंदगी में नरिश रहने के लिए आपको पानी बहुत ज़रूरी है। और इसी के साथ साथ जब आप रोज़ा रखते हैं तो आपके जिस्म में जहाँ पर रोज़ा इबादत भी है वहीं पर आपको इनटेक अच्छा रखना होता है। तो वहीं पर पॉली का एप्पल जूस आपके साथ मौजूद है जो कि आपकी आयरन डेफिशिएंसीज को पूरा करता है। कुदरती जूसेस से तैयार करता और इसके अंदर कोई मिलावट नहीं है, इकोनॉमिकल प्राइस है और पॉकेट एफिशिएंट है और साथ साथ 250 ml की जो आपकी पैकेजिंग है उसके अंदर ये दस्तयाब है। आप अपने घर की जो दस्तरखान है, जैसे कि बरकत रमज़ान का दस्तरखान पॉपुलर का जो पॉली जूस है उसने और होप मिनरल वाटर ने सजाया है। जितने भी मेहमान हैं ये अपने साथ ये तोहफे लेकर जाएंगे क्योंकि वो बताएंगे कि हम बरकत रमज़ान की बरकतें समेट कर आ रहे हैं और आपके लिए तोहफा लेकर आ रहे हैं। तो यही एक मंशूर रहा धरती टीवी का जिन्होंने ये ट्रांसमिशन सजाई और उसके बाद पॉली का कि जिन्होंने हमारे मेहमानों का ये ख्याल रखा कि वो सिर्फ इंजॉय ना करें बल्कि उनके घर वाले भी इस फ्लेवर को एंजॉय करें। इसी के साथ साथ ज़िंदगी में जब आपको फ्यूजन और ट्विस्ट चाहिए होता है तो बेहतरीन पानी के साथ आपको आपके दस्तरखान की जीनत बढ़ाने के लिए मुख्तलिफ जायकों की ज़रूरत होती है। वहाँ पर पॉली का ये एप्पल जूस हो, मैंगो जूस हो या इनका मिक्स फ्रूट जूस हो, कोई भी जूस आपकी टेबल की जीनत बन सकता है। और सबसे अच्छी बात यह है कि आजकल हम बड़े कॉन्शियस हो गए कि मेरा ग्लास, मेरा बॉक्स की तमाम, तो ये इकोनॉमिकल पैक है। ये आप देख रहे हैं कि ये 6 का पैक है। आप 6 बंदे आराम से अपना अपना डब्बा पिए, कोई प्रॉब्लम नहीं होगी क्योंकि इसका जायका इतना अच्छा है कि अगर हम ग्लास शेयर करेंगे तो लड़ाई हो जाएगी कि मैंने कम पिया और तुमने ज्यादा पिया। तो यही चीजें, यही बातें हमने जहन में रखनी है और आगे बढ़ना है। जी बिल्कुल ऐसे ही है। और फ्रूट्स वैसे भी सेहत के लिए बहुत जो है फ़ायदेमंद होते हैं और अगर आपको फ्रेश जूसेस आप पी रहे हैं तो उसका अलग ही आपका एक फ़ायदा होता है और उससे आपकी स्किन भी बहुत अच्छी होती है। ईअं जेके पॉली जूसेस आहिनि उहे भी फ्रेश फ्रूट्स जो फ्लेवर आहे ऐं उन में उन्हनि जो ताज़गीअ जो जेको मज़ो आहे उहो क़ाइमु रखियो आहे। अहिड़े तरीक़े सां उनखे ठाहियो वियो आहे जो उन में फ्रेश जूस जहिड़ो असांखे फ्लेवर अचे थो। ऐं इन ई ख़ूबसूरत ट्रांसमिशन बरकत रमज़ान जे इन बहितरीन दस्तरखान ते अॻिते वधूं था ऐं असां सां गॾु जेके बहितरीन नात खां मौजूदु आहिनि बिल्कुलु धरती टीवीअ जे जेके बि मेहनती टीम आहे उन सां गॾु असां इंजॉय कयूं था अॼु जे हिन ख़ासि ॾींहं ते। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेके सभई असां सां गॾु महिमान आहिनि उहे सभई बहितरीन नात खां आहिनि ऐं उन्हनि सभिनी खे हिकिड़ी गुज़ारिश आहे। जी ज़ीशान बिल्कुल जी, दरूद अहले बैत से हम आगाज करेंगे अब क्योंकि निशिस्त हमारी दस्तरखान की शुरू हो गई। तो मैं सबसे गुजारिश करूंगा, कोई एक नहीं, सब मिलकर दरूद अहले बैत पढ़ेंगे, नबी की आल पर, नबी पर दरूद भेजेंगे, उसके बाद मजीद बात करेंगे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सैयदिना व मौलाना मोहम्मद वाला सैयदिना अली व सैयदतना फातिमा व सैयदतना ज़ैनब व सैयदिना हसन व सैयदिना हुसैन वाला आलिही वसहबिही वबारिक वसल्लिम। अल्लाह के शेर है दरे करार पे दुरूद, अल्लाह के शेर है दरे करार पे दुरूद, अल्लाह के शेर है दरे करार पे दुरूद। हजरत हसन हुसैन के किरदार पर दुरूद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मोहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मोहम्मद। भेजो अगर दुरूद तो मिलता सवाब है, भेजो अगर दुरूद तो मिलता सवाब है, भेजो अगर सलाम तो, भेजो अगर सलाम तो आता जवाब है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मोहम्मद। प्यारे नबी की जात पर रब का दुरूद है, प्यारे नबी की जात पर रब का दुरूद है, प्यारे नबी की जात पर रब का दुरूद है।
सरकार दो जहान पर सबका दुरूद है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। इसी के साथ बताते चलें कि कराची और उसके मुज़ाफ़ात में आज अफ्तार का वक्त शाम 6:43, जबकि फ़िक़्ह जाफ़िया के मुताबिक आज अफ्तार का वक्त शाम 6:56। जी, और जीशान आपको पता है कि जो मूसा रज़ा हैं बेहतरीन शायर भी हैं और बहुत अच्छा लिखते भी हैं। रमज़ान के हिसाब से मैं चाहती हूँ कुछ चंद अशार जो आपने लिखे हमारे साथ प्लीज़ शेयर करें। माइक आपके पास। जी, बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह। एक हमद लिखी थी मैंने बहुत प्यारी, वो लाइला बहुत मशहूर हमद है, काफ़ी शायरों ने लिखी थी। तो मुझसे जो शेर हो सके वो मैंने लिखे कि है ज़र्रे ज़र्रे से ज़ाहिर तेरी ये कुदरत, है ज़र्रे ज़र्रे से ज़ाहिर ये तेरी कुदरत, करूँ मैं कैसे बयां ला इलाहा इल्लल्लाह, करूँ मैं कैसे बयां ला इलाहा इल्लल्लाह, कि है रहमतों का खजीना इसी महीने में। और ये जो खजीने की बात हो रही है वो खजाना क्या है कि है रहमतों का खजीना इसी महीने में, हुआ नुज़ूल कुरान ला इलाहा इल्लल्लाह, हुआ नुज़ूल कुरान ला इलाहा इल्लल्लाह। और जिना के जवानों की बादशाही है, तेरी ये जिना के जवानों की बादशाही है, सखी हसन की सखा ला इलाहा इल्लल्लाह, सखी हसन की सखा ला इलाहा इल्लल्लाह। आखिर में मैंने अपना एक मक्ता लिखा, ये चश्मे नम से गुजारिश है तेरे मूसा की, ये चश्मे नम से गुजारिश है तेरे मूसा की, करूँ मैं जिक्र सदा ला इलाहा इल्लल्लाह। ज़बरदस्त। ऐं हींअर अॻिते वधायूं था हिन ट्रांसमिशन खे। हिन दस्तरखान ते जॾहिं असां वेहंदा आहियूं, हिन घड़ियुनि में जॾहिं असां को कलाम ॿुधंदा आहियूं त हुनजो हिकिड़ो पंहिंजो मज़ो हूंदो आहे। हुन जे लाइ मां गुज़ारिश कंदसि शारका बतूल असां सां गॾु मौजूदु आहे त हिकु ख़ूबसूरत कलाम। जैसे कि अज़ान मगरिब का टाइम हुआ जाता है तो ये कबूलियत का टाइम है, तो मैं चाहूँगी कि मेरे साथ सारे मिलके माशाल्लाह पढ़िएगा। मेरे मौला करम हो करम, 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 मेरे मौला करम हो करम। तो से फरियाद करते हैं हम, तो से फरियाद करते हैं हम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम, मौला मेरे मौला। ये ज़मीं और ये आसमां मौला, ये ज़मीं और ये आसमां मौला, तेरे कब्ज़े में है दो जहां, सब पे तू ही तो है मेहरबान, हम तेरे दर से जाए कहाँ, तू ही सुनता है सबकी सदा, तू ही रखता है सबका भरम, मेरे मौला करम हो करम, 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 बेकसों को सहारा मिले मौला, मौला बेकसों को सहारा मिले, डूबतों को किनारा
हम तेरे दर से जाए कहाँ, तू ही सुनता है सबकी सदा, तू ही सुनता है सबकी सदा, तू ही रखता है सबका भरम। मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम, मौला मेरे मौला करम हो करम, मौला मेरे मौला करम हो करम। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, बेहतरीन। ऐं हीअ जेको दस्तरखान आहे हिन में जेके माशाअल्लाह हिन सभिनी जूं दुआऊं आहिनि, अर्ज़ु आहे, इंशाअल्लाह ताला क़बूल पवंदी। असां अॻिते बि वधूं था, पर हिकिड़ी ख़ूबसूरत जेका अनाउंसमेंट आहे त असां सां गॾु जेका हाशमी सिस्टर्स जी भेण आहे मुंहिंजी उम्मे फरवा, अॼु हुनजो जनम ॾींहुं आहे। ज़ीशान, आज का दिन वैसे ही मैं समझती हूँ कि जिस पे हमने बात की है तो ये खुश नसीबी है कि आज का दिन अगर नसीब हुआ है तो आज इसको जन्मदिन है। बहुत सारी जो हैं दुआएं मेरी बहन के लिए। हाशमी सिस्टर्स काफ़ी परे खां आयूं आहिनि, इन्हनि जी अदायगीअ जो बि हिकिड़ो पंहिंजो जेको आहे अंदाज़ आहे, सो इन करे मां गुज़ारिश कंदा त हिकिड़ी ख़ूबसूरत कलाम पर मुख़्तसिर, छो त अज़ान जो टाइम थी वियो आहे, असां वटि कुझु लम्हा ई बाक़ी आहिनि। जी बिस्मिल्लाह। कबे वलमो माया कबे वलमो माया कबे वलमो माया कबे वलमो माया ते एक सोना लगदा ते दूजा फेर भी तू माया, जिदा जग परवाना है हो, जिदा जग परवाना है, जिदा जग हो परवाना है बाबा दादा हसनैन दनाना जिदा जग परवाना परवाना परवाना, जिदा जग परवाना बाबा सैयदा बाबा सैयदा हसनैन दनाना। क्यों है आप दोनों जहां में नजर आया ही नहीं, क्योंकि अल्लाह ने कोई और बनाया ही नहीं। नबी का लब पर जो जिक्र है बेमिसाल आया कमाल आया, नबी का लब पर जो जिक्र है बेमिसाल आया कमाल आया, जो हिजरे तैबा में याद बन कर ख्याल आया कमाल आया। और हमारे नबी साईं के नौकरों की बात हो रही कि क्या कहने उनके, बिलाल तुझ पर बिलाल तुझ पर निसार जाऊं कि खुद नबी ने तुझे खरीदा, बिलाल तुझ पर निसार जाऊं कि खुद नबी ने तुझे
खरीदार नसीब हो तो नसीब ऐसा गुलाम हो तो गुलाम ऐसा किस लिए कि लजपाल जदार वाला लजपाल जदार वाला लजपाल जदार वाला उन कौन मिटावन वाला नसीब हो तो नसीब ऐसा गुलाम हो तो गुलाम ऐसा नबी का लब पर जो जिक्र है मिसाल आया कमाल आया। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। और आज का वाकई में कहते हैं कि जब नबी का जिक्र दिल से किया जाए तो महफिलों में रौनक खुद ही आ जाती है। और आज उसको हम देख रहे हैं क्योंकि जिस तरीके से हम ब्रेक में भी थे, हम वैसे ब्रेक में ऑनेस्टली हम क्योंकि आप फैमिली हैं कि हम ब्रेक में सिर्फ चीज़ों को चेंज कर रहे होते हैं, लेकिन आज यहाँ पर करके आप लोग जो है वो अॼु हिकु जी अलॻि ई रौनक आहे बरकत रमज़ान जे हिन दस्तरखान ते अॼु हिकिड़ो अलॻि समातारी आहे। ऐं हींअर हाणे बसि कुझु लम्हा बाक़ी आहिनि अज़ान में, छो त अज़ान थींदी ऐं जेको आहे टाइम थियण वारो आहे। ऐं मुंहिंजी गुज़ारिश आहे मुंहिंजो भाउ जेके अज़ान पढ़ंदा हुए पंहिंजी जाइ ते उते वञनि ई हाणे, छो त कुझु घड़ियूं आहिनि, इन घड़ियूं क़बूलियत जूं घड़ियूं आहिनि। ऐं इन करे जेको आहे सो मुख़्तसिर हिकिड़ी दुआ मां चाहींदसि त उम्मे फरवा के गुजारिश आए थे हिकिड़ी दुआ करी वजे, बिल्कुल मुख्तसर करें क्योंकि हमारे पास बिल्कुल 1 मिनट बाकी है। जी एक इज्तिमाई दुआ हमारी इफ्तार की। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा बिहक़्क़ि मुहम्मदिन व अंतल महमूद व बिहक़्क़ि अली व अंतल आला व बिहक़्क़ि फ़ातिमा व अंत फ़ातिरुस समावाति वल अर्ज़ व बिहक़्क़िल हसन व अंतल मुहसिन व बिहक़्क़िल हुसैन व अंत क़दीमुल ihसान अंत सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद व अंत अल बीबी बरकत बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतम व फ़िल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन नार बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ए पाक परवरदिगार आलम बवसीला पंजतन पाक बवसीला मोहम्मद व आले मोहम्मद व अहले बैत के परवरदिगार आलम इस बाबरकत रमज़ानुल मुबारक के महीने में कुल मोमिनीन कुल मोमिनात कुल मुस्लिमीन कुल मुस्लिमात के हक़ में बेहतरीन कामयाबियाँ कामरानियाँ अता फरमा। हमें इस माह मुबारक की इस माह रमज़ान की रहमतें बरकतें नेमतें समेटने की तौफ़ीक़ अता कर, हर उस अमल की तौफ़ीक़ अता कर जो तेरे करीब करता है, और हर उस गुनाह से उस बुरे अमल से महफूज फरमा जिससे तेरी क़ुर्बत हमसे दूर होती है। हमारी तमाम तर दुआओं को अपनी बारगाह इलाही में आमीन कहने से पहले कबूल फरमा के तो अला कुल्लि शैइन क़दीर आमीन या रब्बल आलमीन बहक़्क़ि सय्यिदिल अंबिया वल मासूमीन। बिल्कुल जी। और हम जो हैं वो 1 मिनट के फासले पर हैं कि जब हम अफ्तार करेंगे, और साथ साथ मैं जैसे कि आज ग़ज़वा बदर हमने जीती थी अल्हम्दुलिल्लाह, तो आज हमने उसका वो कहते हैं ना कि अल्लाह की तरफ से तोहफ़ा आया कि आज बरकत रमज़ान के इस दस्तरखान पर जो रौनक जो मेला और जो वलवला हमने देखा, तो अल्लाह ताला से यही दुआ है कि यही रौनक यही मेला और यही वलवला सारी साल हमारी ज़िंदगियों में रहे, और इसी तरीके से हम और ये दस्तरखान जो है तावन है इसमें हमारे पास जी पॉपुलर के पॉली जूस का एंड पॉपुलर के हॉप मिनरल वाटर का ये जो तावन है दस्तरखान तव्हांजे अॻियां ही जो पेश किया वियो आहे, हिन तावन है इन करे। हींअर मुझे ख्याल में चंद घड़ियों आहिनि, अज़ान जो टाइम थी वियो आहे, इन करे 2 मिनटनि जी ख़ामोशी। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला أشهد أن لا إله إلا الله أشهد أن محمدا رسول الله
حي على الفلاح حي على الفلاح الله أكبر الله أكبر أشهد أن لا إله إلا الله. जी नाज़रीन, ऐं रोज़ो खुली वियो आहे, इफ़्तार थी वई आहे ऐं उमेदु आहे तव्हां सभिनी असां सां हिन जेका ख़ूबसूरत अॼु जी ट्रांसमिशन हुई इहो ॿुधो, ॾाढो इंफॉर्मेटिव सेशन रहियो आहे असांजो। ऐं सुभाणे इंशाअल्लाह ताला अगरि ज़िंदगी रही त वरी बरकत रमज़ान जी हिन ख़ुसूसी ट्रांसमिशन में अव्हांखे मां ऐं मूंसां गॾु ज़ीशान भलीकार कंदा। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो, असांखे दुआनि में यादि रखो। अल्लाह वाहे।